रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण छा फरमायो, अना नबी रहमा, मां जेको आहियां रहमत जो नबी आहियां। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा त मां तव्हांजे लाइ तव्हांजे वालिद वांगुरु आहियां, त तव्हां जेका ज़ोरी जहन्नुम में किरियो पिया, मां तव्हांखे तव्हांजी पुठियुनि मां वठी वठी करे तव्हांखे रोकां थो, तव्हां किथे जहन्नुम में न किरो। पाण सख़्ती सां मना कंदा हुया, काफ़िरनि जे ॿारनि खे न आहे मारणो, पोड़नि खे न आहे मारणो, माइनि खे न आहे मारणो, सिर्फ़ु उन्हनि खे मारणो आहे जेके तव्हां सां विढ़नि। जॾहिं रसूल करीम खे नबूअत मिली, सॼो जो सॼी दुनिया काफ़िर हुई, केर बि मुस्लमान कोन। छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काफ़िरनि जे लाइ बि रहमत हुआ? अल्लाहु अकबर कबीरा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में छा फरमायो आहे, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, त असां तव्हांखे सॼे जहाननि जे लाइ रहमत ठाहे करे मोकिलियो। हाणे सॼे जहाननि में काफ़िर, मुशरिक, ईसाई, यहूदी, इंसान, जानवर, पत्थर, हजर, शजर सभु अचनि था। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण छा फरमायो, अना नबी रहमा, मां जेको आहियां रहमत जो नबी आहियां। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचण जो मक़सदु, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका रिसालत आहे, जेका दावत आहे, उहा सभिनी खां वॾी रहमत आहे इंसाननि ऐं जिननि जे लाइ। त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका दावत आहे, जेका तालीम आहे, तबलीग आहे, क़ुरान ॿुधाइणु, अल्लाह ताला जी तरफ़ दावत ॾियणु, इहो छा आहे, इंसाननि ऐं जिननि खे जहन्नुम मां, अज़ाब मां आज़ादु कराइणु। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा त मां तव्हांजे लाइ तव्हांजे पीउ वांगुरु, वालिद वांगुरु आहियां, त तव्हां जेका ज़ोरी जहन्नुम में किरियो पिया, मां तव्हांखे तव्हांजी पुठियुनि मां वठी वठी करे तव्हांखे रोकां थो, तव्हां किथे जहन्नुम में न किरो। हाणे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत कंहिंजे लाइ हुई? जॾहिं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूअत मिली, सॼो जो सॼी दुनिया काफ़िर हुई, केर बि मुस्लमान कोन हो। पोइ माइयुनि में सैयदा ख़दीजा पहिरीं नंबर ते, मर्दनि में सैयदना अबू बकर सिद्दीक़, ॿारनि में सैयदना अली, इहे बि अॻु में मुस्लमान कोन हुया। पोइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका पहिरीं दावत आहे, पहिरीं रहमत आहे, उहा काफ़िरनि जे लाइ आहे। त पहिरां जेके मुखातब आहिनि, उहे सभु काफ़िर हुया, सभु मुशरिक हुया। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ रोईंदा हुया, उन्हनि जे लाइ दुआऊं कंदा हुया। हता के जेके माण्हू प्यारे पैगम्बर खे तंग कंदा हुया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एॾो तंग कये, पत्थर हणिया, गारियूं, मथां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां ओज विझी छॾियूं। जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में हूंदा हुया, त माण्हू चवंदा हुया, ए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जे लाइ बददुआ कयो। क़बीला दोस मुस्लमाननि जी तमामु घणी साज़िश कई मुस्लमान जे ख़िलाफ़। साहबा किराम आया, अल्लाह जा रसूल इन्हनि जे लाइ दुआ कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हम्दो सना बयानु कई ऐं चवणु लॻा, ए अल्लाह ताला दोस जे क़बीले खे हिदायत ॾे। हालांकि साहबा किराम सम्झंदा हुआ त इहे हाणे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ कंदा। फ़रिश्ता ईंदा हुया, ए अल्लाह जा रसूल असांखे हुकुम ॾियो, असां हिन सॼी बस्ती खे जेको आहे पत्थरनि जे दरमियान पिसे छॾियूं। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा, न, इन्हनि खे अल्लाह ताला इन्हनि जी क़ौम में, इन्हनि जी औलादनि में हिदायत याफ़्ता माण्हू, इस्लाम वारा माण्हू मोकिलींदो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंगूं ॾिसो, ग़ज़वात में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती सां मना कंदा हुया, काफ़िरनि जे ॿारनि खे न आहे मारणो, पोड़नि खे न आहे मारणो, माइनि खे न आहे मारणो, सिर्फ़ु उन्हनि खे मारणो आहे जेके तव्हां सां विढ़नि, जेके तव्हांजे ख़िलाफ़ु तलवार खणनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको फ़तह मक्का आहे, पूरी दुनिया जे लाइ हिकिड़ो वॾो सबक़ु आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके में आया, हर इंसानु ख़ौफ़ज़दा हो त असां जेके रसूल मोहम्मद रसूलुल्लाह जे ख़िलाफ़ु साहबा किराम खे शहीद कयऊं, घरनि मां कढी छॾियऊं, अॼु त मोहम्मद रसूलुल्लाह असांखां बदिलो इंतिक़ाम वठंदा। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो, अंतुम तुलक़ा, तव्हां सभु जा सभु आज़ादु आहियो, तव्हां सभु जा सभु आज़ादु आहियो, तव्हांखे मूं माफ़ु करे छॾियो। इहा रहमतूं तव्हां ॻोल्हींदा वञो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हाल में एहसान कंदा हुया, काफ़िरनि जी अयादत कंदा हुया, काफ़िरनि जे लाइ दुआऊं कंदा हुया, रोई रोई उन्हनि जे लाइ दुआ कंदा त अल्लाह ताला इन्हनि खे हिदायत ॾे। त इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका रहमत आहे, पोइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿियूं बि रहमतूं बेशुमार मामलात में, काफ़िरनि जे मथां छा, इंसाननि जे मथां, ॾाचियुनि जे मथां, जानवरनि जे मथां, हर शइ ते रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत वाज़िह आहे, अगरि केरु इंसानु सम्झे। वल्लाहु आलम। सुभान। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।